अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स में भलीकार मां तव्हांजो मेज़बान राहिब बपर। नाज़रीन, अॼो के प्रोग्राम में जीअं त असां मुख़्तलिफ़ रांदियुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जे अंदरि ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं, पर अॼु पाण जेके ख़ासि तौर ते औरतुनि सां रिलेटेड रांदियूं आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, जिम्नास्टिक जी ॻाल्हि कंदासीं ऐं जेके असांजूं सिंध जी आहियूं जेके औरतूं अचनि थियूं पियूं हिन फील्ड में, हिन मैदान में, ऐं उते उहे पाण मल्हाइनि थियूं, उनखे केतिरियूं ॾुखियायूं जेके आहिनि सो उहे साम्हूं अचनि थियूं, उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पंहिंजे प्रोग्राम में अॼु जॉइन कयो आहे मरियम कीरियो साहिबा, पाण जेके आहिनि सो फोकल पर्सन आहिनि फॉर स्पोर्ट्स जाम शोरो जे अंदरि। सिंध जेका स्पोर्ट्स मिनिस्ट्री आहे उन्हनि सां गॾिजी करे कमु पियूं कनि ऐं वॾी हैरत जी ॻाल्हि बि इहा आहे ऐं ख़ुशी जी ॻाल्हि बि आहे त सिंध में पहिरियों भेरो सिंध जी तारीख़ जे अंदरि जेका मलाखड़ो रांदि आहे उनखे रचाइण जे लाइ मुख़्तलिफ़ सिंध जे जेको आहे सो शहरनि में उहे इवेंट बि करायूं ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं साइकिल रेस ॾिसूं था पिया उन में बि पाण नज़र आयूं आहिनि, फुटबॉल जी रांदियुनि जे हवाले सां बि नज़र थियूं अचनि, क्रिकेट में नज़र थियूं अचनि पियूं ऐं ॿियूं जेके मुख़्तलिफ़ रांदियूं आहिनि उन में सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते जाम शोर उज खां वठी कराची ताईं जेको सफ़र थियूं कनि ऐं उतां खां सेवण ताईं ऐं सेवण खां सिंध जे ॿियनि शहरनि ताईं खेनि कहिड़ी ॾुखियाई थी अचे पई ऐं हूअ कीअं महसूसु करे रही आहे पूरो इन प्रोसीजर खे ऐं इहो जेको कुझु माना उन्हनि कयो आहे हिन वक़्त ताईं उन जे पुठियां खेसि ॾुखियायूं केतिरियूं आयूं आहिनि ऐं हुन उत सां ईंदड़ किरदारु जेको माना अदा कयो आहे उन मां इम्प्रेस केतिरियूं छोकिरियूं थियूं आहिनि ऐं हुन वांगुरु केतिरियूं बणिजणु चाहिनि थियूं। सोचो त पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कयूं ऐं उन्हनि खां पुछूं त ओवरऑल जिम्नास्टिक जे हवाले सां त पाकिस्तान जी पहिरीं जिम्नास्ट रही आहिनि, उन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, सिंध जे अंदरि रांदियुनि जे मुस्तक़बिल ते बि ॻाल्हाईंदासीं। सोचो त प्रोग्राम जी शुरूआति कयूं। मरियम अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, छा हाल आहे? सभु ख़ैर आहिनि, भलीकार तव्हांखे चवंदुसि मां पंहिंजे प्रोग्राम में सभ खां पहिरियों सुवालु इहो औरतुनि जे हवाले सां ख़ासि तौर ते चयो वेंदो आहे त कमज़ोर तरीन जेका मख़लूक आहे उहा औरत ई आहे, पर जॾहिं असां तव्हांखे ॾिसूं था पिया त हिकिड़ो ॼण त उत्साह मिले थो पियो पूरी सिंध जे हवाले सां, हिकिड़ो आवाज़ु ऐं हिकिड़ी जेका जदोजहद तव्हां कई आहे रांदियुनि जे हवाले सां, हिन वक़्तु फोकल पर्सन वारो तजुर्बो तव्हांजे तजुर्बे में हींअर हलो पिया, सो कीअं पियो लॻे ऐं कीअं पियो गुज़रे ऐं जेको आहे सो कीअं हीअ इवेंट मुनक़िद कराया आहिनि, ख़ासि तौर ते असां जेको रिपोर्टूं पढ़ूं था पिया मलाखड़े जा भला मुक़ाबिला इहे बि तव्हांजे नाले वञनि पिया, इन ते ओवरऑल माना? सभिनी खां पहिरियां त तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां तव्हांजे चैनल जी, तव्हांजी जो तव्हां इहो टाइम ॾिनो आहे ऐं मुंहिंजी हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज हिकु असांजी इंटीरियर साइड जी फीमेल्स खे वञे थो पियो। मां सम्झां थी त काफ़ी सारियूं अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके घर खां ॿाहिरि नथियूं निकिरी सघनि ऐं कई अहिड़ा पेरेंट्स आहिनि जेके असां जहिड़ी छोकिरियुनि खे ॾिसी करे, जेके ज़रूरी न आहे त की स्पोर्ट्स सां असां सां रिलेटेड हुजनि, ॿियूं बि फील्ड्स अहिड़ियूं आहिनि जंहिंमां मुतासिर थी करे पंहिंजी नियाणियुनि खे कढनि था पिया। इहा असांजे लाइ हिकिड़ी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। फोकल पर्सन जे हवाले सां इहो आहे त जॾहिं खां फोकल पर्सन वारो हिकिड़ी असाइनमेंट आहे, सम्झो हिन असां सिंध स्पोर्ट बोर्ड खां ऐं सिंध हुकूमत खां असां काई सैलरी न पिया वठूं, फ्री ऑफ कास्ट असां इहो कमु करायूं पिया असांजी तरफ़ सां हिकिड़ो कोई सुठो मैसेज वञे थो असांजे सिंधी ॿारनि ॾे, सिंधी असांजी कम्यूनिटी ॾे, असांजे सिंधी क़ौम में, त मां चाहियां थी त मां बल्कि असांजा जेके बि फोकल पर्सन आहिनि उहे विदाउट सैलरी कमु पिया कनि, हू कोई सैलरी न पिया वठनि, असांखे असाइनमेंट्स मिलंदियूं आहिनि, जेके असां असाइनमेंट्स कंदा आहियूं उहे टास्क पूरा करे ऐं उहे असां सबमिट कराईंदा आहियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ गेम्स थियूं अची वञनि, मलाखड़ो अची थो वञे, कोडी कोडी अची थी वञे, बैडमिंटन, टेबल टेनिस, नेट बॉल, थ्रो बॉल, हैंड बॉल, माना काफ़ी सारियूं गेम्स अहिड़ियूं आहिनि जेके अचनि थियूं पियूं ऐं असां उहे मेल तोड़े फीमेल करायूं पिया। अच्छा, हिन वक़्त ताईं मलाखड़ो रांदि ख़ासि तौर ते छो त हिन स्पेशली पहलवाननि जी रांदि आहे, मर्द ई तक़रीबन उन में कुॾंदे नज़र था अचनि पिया ऐं उन्हनि सां राब्तो करणु, सिंध जी कुंड कुर्छम जा उहे ॻोल्हे लाहिणु, वरी उन्हनि खे हिकिड़े हंधि जेको आहे सो घुराइणु, वरी उनजो खाइण पीअण जे हवाले सां बि जीअं त पहलवान आहिनि उहे बि ॾाढियूं सारियूं ॾुखियायूं थियनि थियूं पियूं, इहे सॼा मरहला तव्हां कीअं तय कया, हिन वक़्त ताईं किथे किथे मलाखड़ो कराए चुका? हा बिल्कुलु, इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो टास्क हुयो त मां साईं कलंदर शहबाज़ जो मलाखड़ो मूंखे मिलियल हुयो, छो त मां जामशोरो फोकल पर्सन आहियां स्पोर्ट्स डिपार्टमेंट जी ऐं थाणा बुला खान, जामशोरो, सेवण उहो त छॾियो, पर जॾहिं साईं जो जेको मेलो थियो हुयो त उन में पूरे पाकिस्तान जा मल पहलवान आया हुया, इवन असां वटि इंडिया जा बि माण्हू आयल हुया,
त जंहिंमें असांजा 400 मल पहलवान हुया, उन्हनि में असां 3 कैटेगरियूं ठाहियूं हुयूं, जंहिंमें उन्हनि जो खाइण पीअण रहाइश सॼो कुझु असांखे हिकिड़ो त असांखे जामशोरो जी तरफ़ सां इलाही सपोर्ट हुई, DC साहिब जी तरफ़ सां, असांखे स्पोर्ट्स मिनिस्ट्री जी तरफ़ सां इलाही सपोर्ट हुई, जंहिंमें असांजा जेके प्रेसिडेंट वग़ैरह आहिनि मल पहलवान जा, असां उन्हनि सां कॉन्टेक्ट करे करे इहो जेको इवेंट कयो हुयो त मूं अकेले कोन कयो आहे, इहो टीम वर्क आहे, जंहिंमें असांजा काफ़ी सारा स्टूडेंट्स आहिनि, असांजा टीम वर्क असांजा जेके माण्हू आहिनि, जंहिंमें असांजी मीडिया अची थी वञे ऐं जंहिंमें असांजा टेक्निकल ऑफिशियल्स वग़ैरह अची था वञनि। मूंखे इलाही ख़ौफ़ पियो थिए, ॾाढो ख़ौफ़ पियो थिए, जॾहिं मूंखे 3 ॾींहं वञिणो हुयो ऐं कंटिन्यू तव्हां यकीन कंदव त उते 300 त माण्हू न, कई हज़ारनि जी तादाद में माण्हू हुया ऐं लाइफ में पहिरियों दफ़ो कंहिं औरत मलाखड़ो करायो आहे। मूंखे इलाही माण्हुनि डिॼायो हुयो त ईअं न थींदो आहे ऐं इन तरीक़े सां कीअं था करायो, काफ़ी थ्रेट्स बि आया मूंखे त तव्हां इहो न करायो। स्ट्रेट फॉरवर्ड मूं चयो जॾहिं मूंखे हिकिड़ी असाइनमेंट मिलियल आहे, मूंखे उहा करणी आहे। मुंहिंजा पेरेंट्स मूंसां गॾु आहिनि, मुंहिंजी बल्कि जेका स्पोर्ट्स जी असांजी फील्ड जा माण्हू आहिनि टीम, उहा असां सां गॾु आहे। स्पेशली मीडिया जेको पॉज़िटिव रिस्पॉन्स वञे थो असांजो माण्हुनि ॾे, उहो पहिरियां जेको रिस्पॉन्स आहे उहो थो वञे मीडिया जो। मीडिया जो ई सॼो कमु आहे, तव्हां उनजी न्यूज़ खे पॉज़िटिव वे में था खणी वञो या तव्हां उनखे नेगेटिव वे में खणी था वञो। त मां इलाही सेटिस्फाई आहियां, छो त हमेशह जेको आहे हुननि मूंखे हिकिड़ो सुठो कैरेक्टर मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो ॾिनो आहे, दुनिया खे हिकिड़ो मैसेज ॾिनो अथनि ऐं मां सम्झां थी त इहो अॻिते हली करे अलाह साईं कंदो त सुठो ई साबित थींदो। अच्छा, तव्हां जॾहिं ही मलाखड़ो रांदि पए रचराई जॾहिं कराई पए, जॾहिं ही इवेंट जा मेज़बानी जा तव्हां वटि हुई, अॻ में कुझु अंदाज़ो हुयो त माना ही रांदि कीअं थींदी आहे या हिननि जो बिहेव कीअं हूंदो ऐं हुननि जो बिहेव कीअं हो तव्हां पहलवाननि जो? बिल्कुलु मूंखे इन शइ जो अंदाज़ो न हुयो। मतिलबु हुननि जीअं कंहिंखे असां घोर विझंदा आहियूं, सिंधी में त असां कंहिंखे घोर विझंदा आहियूं, ख़ुशि थींदा आहियूं त असां उन्हनि खे दाद ॾींदा आहियूं। त हिकिड़ा ॻोठ जा ग़रीब माण्हू ऐं साईंअ जे सच हिन जे कलंदर शहबाज़ जे इश्क में अची करे ऐं उहे जॾहिं मल पिया विढ़नि ऐं उन्हनि जी जॾहिं हारनि पिया या जीतनि पिया त उन्हनि जी जेका उनजी क़ीमत जेका असां हणूं पिया त 20 रुपए खां शुरू पिया कयूं। 20 रुपए खां वठी तव्हां अंदाज़ो हणो कंहिंजी 5000 ताईं बि उनजी असां उनखे दाद ॾियूं पिया। त फस्ट टाइम मूंखे इन शइ में ॾाढो माना हिकिड़ो त अजीब हुननि जूं नज़रूं, हुननि जो ॾिसणु ऐं अची करे, छो त ख़ुशी जो जॾहिं वरी इज़हार कंदा। हा बिल्कुलु, मतिलबु जॾहिं हू विन पिया कनि, जीतनि पिया त मल जॾहिं हू खटे पिया अचनि त हू हिक टंग ते जीअं डांस पिया कनि, हिकिड़ो जीअं ख़ुशी जो इज़हार पिया ॾियनि, त हिकिड़ो माना मूंखे ख़ौफ़ बि थिए पियो। पर सिक्योरिटी इलाही सख़्तु हुई, तमामु घणी सख़्तु हुई, जंहिंजी वजह सां असांखे हुननि हिकिड़ो मां न पई सम्झां त उन शइ जो ख़ौफ़ हुजणु खपे, छो त कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ो मसइलो थी चुको हुयो बॉम्ब ब्लास्ट जो, तव्हांखे ख़बर आहे। त मुंहिंजे फैमिली जा माण्हू बि इन शइ खे एग्री न पिया कनि त तव्हां वञो हुते। मूं उन्हनि खे चयो त मां बिल्कुलु वेंदमि ऐं इहो मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे। मां सिंसियर थी करे पंहिंजी हिकिड़ी सची नियत सां वञा पई। अगरि मां इहो कमु करे वियमि अल्हम्दुलिल्लाह त मां पंहिंजी तरफ़ सां सम्झंदमि त मां हिकिड़ो ज़िंदगी में बल्कि हिस्ट्री में, पाकिस्तान जी हिस्ट्री में मां हिकिड़ो नयो रिकॉर्ड क़ाइमु कंदमि। इहो जॾहिं तव्हां नओं रिकॉर्ड क़ाइमु कयो, जीअं तव्हां चओ था त मुख़्तलिफ़ माण्हू धमकाइनि बि पिया त बाबा हीअ न कयो, तव्हांजो को कमु ई न आहे, वञी करे ॿियो को कमु कयो। हा, त हिकिड़ो ख़ौफ़ बि हुयो। ख़ौफ़ खां पोइ जॾहिं वरी तव्हां हीअ इवेंट कामयाबी सां करे विया, पोइ केतिरी सराहई महसूसु थी? बसि उहे त मां तव्हांखे ॿुधायां थी न त असां वटि कम त ॾाढा सुठा सुठा थींदा आहिनि, पर उन्हनि जी काई एप्रिसिएशन असांखे कोन थी मिले। सिंध गवर्नमेंट तरफ़ां स्पोर्ट्स वारे न, सिंध गवर्नमेंट खे मां नथी अॻियां खणणु चाहियां न। मां जेका मुंहिंजी जेका डेज़िग्नेशन, जेको मुंहिंजी जॉब आहे, मुंहिंजी जेका पहचान आहे, उहा आहे सिंध यूनिवर्सिटी। सिंध यूनिवर्सिटी में मां जॉब बि कयां, सिंध यूनिवर्सिटी में मूं तरबियत वरिती आहे, सिंध यूनिवर्सिटी में मूं जिम्नास्टिक सिखी आहे। ऐं उन जॻह ते अची करे अगरि मां हिकिड़ी असाइनमेंट खणां थी पई, असांजा माण्हू 4-4 जॉब्स कनि, असांजे एरियनि जा माण्हू 4-4 जॻहियुनि ते पार्ट टाइम जॉब्स कनि, त तॾहिं उहा ॻाल्हि सही आहे। अगरि हिकिड़ी लेडी तव्हां खां उमिरि में नंढी आहे, तव्हां खां सोच में बि नंढी आहे न, उहा अगरि कोई अहिड़ो कमु करे थी पई या अॻिते थी वधणु चाहे, तव्हां मिली करे सभई तव्हां मूंखे सपोर्ट कयो या तव्हां मूंखे परेशान कयो। सही, माना अहिड़े क़िस्म जा रवैया बिल्कुलु आया आहिनि, मुंहिंजे साम्हूं आया आहिनि। इवन मां इलाही कंहिं जॻह ते तमामु घणी परेशान थी आहे
कंहिं जॻह ते त इहो सोचियो आहे त मां फोकल पर्सन वारी जेका जॉब आहे इहा छॾे ॾियां, हिकिड़ी असाइनमेंट टाइप ई आहे, इहा मां छॾे ॾियां, मां इहा न कयां। पर वरी सोचींदी आहियां त मुंहिंजे छॾण सां कंहिंजी सिहत ते कोई फ़र्क़ु न पवंदो। हिकिड़ो सुठो मैसेज हिकिड़ी फीमेल्स असांजी औरतुनि खे मिलंदो, असांजी न्याणियुनि खे मिलंदो। मां हटी वेंदमि त पोयां सही माना वरी उन जगह ते ॿियो जेकॾहिं को बि अचे त पोइ त इहो माना सोसाइटी ॾे को सुठो मैसेज न वेंदो त हाँ बिल्कुलु 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 सुठो मैसेज न वेंदो, या उहा हली वई, उहा हारे वई, ऐं मुंहिंजी लाइफ में मां ज़िंदगी में हारणु न सिखियो आहे। अच्छा माना स्ट्रगल ऐं जुस्तजू जेका सो उहा जारी थी रही पई। अच्छा इन खां सवाइ जॾहिं पाण ॾिसूं था पिया त मुख़्तलिफ़ इवेंट्स जेके हिन वक़्त ताईं ख़बरूं चारूं मिलनि थियूं त सिंध स्पोर्ट्स बोर्ड फोकल पर्सन वग़ैरह त लॻाए थो पियो, उहे इवेंट बि कराइनि था पिया, पोइ मथां वरी उहे फंड रिलीज़ कोन था थियनि जंहिंजे करे ॾचे में हू था अची वञनि। तव्हां सां का अहिड़ी कहाणी थी आहे? न, फंडनि जी ॻाल्हि थी थिए त विच में ईअं थियो हुयो त असांखे इवेंट्स कराइणा हुया, हुननि में कुझु बजट जेका इहो असांखे उन्हनि ॾेई छॾी हुई जेका एमरजेंसी बेसिस ते असांखे कराइणियूं हुयूं। बाक़ी जेके ॿियूं शयूं जीअं हाणे वॾियूं शयूं थी वेंदियूं आहिनि, जीअं फॉर एग्ज़ाम्पल असांजी जीअं कैटरिंग थी वेंदी आहे ऐं रिफ्रेशमेंट वग़ैरह या किट ट्राउज़र्स वग़ैरह या किटूं अहिड़ियूं थी वेंदियूं आहिनि, जीअं ॿारनि जूं इक्विपमेंट थी वेंदा आहिनि, त उहे असांजा माण्हू अहिड़ा वास्ते वारा आहिनि त हू असांखे ॾेई छॾींदा आहिनि। पोइ असां उन्हनि खे जॾहिं बजट अची वञे या जॾहिं बाद में पैसा ॾियनि त असां उन्हनि खे ॾेई छॾींदा आहियूं। पर इन जो इहो मतिलबु न आहे त अगरि सिंध गवर्नमेंट पैसा एट अ टाइम नथी ॾे त असां कमु न कयूं। इहो हिकिड़ो माण्हुनि जो बहानो आहे त असांखे सिंध स्पोर्ट बोर्ड पैसा नथी ॾे ऐं हीअं नथी ॾे हूअं नथी ॾे। पहिरियां बि त सिंध स्पोर्ट बोर्ड या पाकिस्तान स्पोर्ट बोर्ड या पाकिस्तान ओलंपिक बि त पहिरियां पैसा ॾींदी हुई न, हाणे बि ॾिए थी पई। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त बजट न ईंदी आहे या को प्रॉब्लम थी वेंदो आहे, उनजो मतिलबु इहो त न आहे तव्हांखे कमु रोके छॾिणो आहे, तव्हांखे त कमु कंटिन्यू करिणो आहे न। हा इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे, ख़ासि तौर ते कुझु दोस्तनि जो इहो ख़्यालु आहे, कुझु स्पोर्ट्समैन जो ऐं कुझु ऑर्गेनाइज़र्स जो त मरियम कीरो माना तकरारी तव्हांजो स्पोर्ट्स सिंध स्पोर्ट्स बोर्ड जे कंहिं ऑफिसरनि सां, रांदीगरनि सां, ऑर्गेनाइज़रनि सां के तकरार आहिनि छा भला? न तकरार न आहिनि, असल में कुझु अहिड़ियूं फेडरेशन्स आहिनि जेके पाण में नथियूं ठहनि। जीअं जिम्नास्टिक ॾे हलिया वञो, जीअं पाकिस्तान ओलंपिक में हलिया वञो, सिंध स्पोर्ट बोर्ड में हलिया वञो, त हाणे मां त 1993 खां जिम्नास्टिक कयां पई इन स्पोर्ट डिपार्टमेंट में आहियां। त मुंहिंजी त हिन स्पोर्ट डिपार्टमेंट में के एतिरा मतिलबु असांजा टीचर्स आहिनि, असांजे उस्तादनि जा उस्ताद आहिनि, उहे अगरि कंहिं माण्हूअ सां न ठहियल आहिनि त उहे ई सोचे रखी वेठा आहिनि त मरियम बि उन्हनि माण्हुनि ॾे न वेंदी। पर मां छो ईअं कयां? मां अगरि कंहिं ॿारनि खे नेशनल गेम्स में वञिणो आहे या सिंध गेम्स में वञिणो आहे या XYZ कंहिं में बि गेम में वञिणो आहे, मुंहिंजो झगड़ो उन उस्ताद जे झगड़े में ॿार छो उहे सज़ा वठनि? त मां चवंदी आहियां असांजो झगड़ो हिकिड़ी साइड ते, उहो हलंदो पियो, ॿारनि खे नुक़सानु न थियणु खपे, तव्हां ॿारनि खे मोकिलियो। हू चवंदा आहिनि तव्हां ॿार टीम न मोकिलियो। माना इन्हनि शयुनि ते तकरार हलंदो आहे। सिधी ॻाल्हि आहे न, तव्हां झगड़ा कंदा रहंदव, तव्हांजा झगड़ा 4 साल 5 साल 6 साल हलनि। हिकिड़े ॿार जी जेका पीक परफॉर्मेंस जी एज आहे उहा आहे 3 खां 4 साल। हू 4 साल अगरि असां हुनखे साइड ते विहारे छॾियूं, हुनजो त कैरियर सॼो तबाह थी वेंदो न। इन जे लाइ मां इहो चाहींदी आहियां त बाबा असांजा झगड़ा हिकिड़ी साइड ते, ॿारनि जो कैरियर तबाह न कयो, तव्हां हुननि खे मोकिलियो। न ॿारनि जो कैरियर माना किथे, इहे जेके तव्हां एसोसिएशन्स ॿुधायो था, ऑर्गेनाइज़ेशन्स ॿुधायो था, या कंहिं जेको आहे सो रांदियुनि जे हवाले सां इहो जेके ॿुधायो था, इहे किथे थियनि था पिया? जामशोर जे अंदरि, राजधानी जे अंदरि? ॾिसो मुख़्तलिफ़ हाणे बीच गेम्स थियूं, उन्हनि में कुझु अहिड़ियूं फेडरेशन्स हुयूं जेके एग्री न पियूं कनि, पर कुझु असांजा अहिड़ा ॿार हुया एग्री छा ते न पियूं कनि त उहे न पियूं पार्टिसिपेट कनि, असां न ईंदासीं। कुझु असांजा अहिड़ा ॿार हुया जामशोर जा जेके ॿार इंतिहाई ग़रीब ॿार आहिनि ऐं जेके अॻिते वधणु था चाहिनि। अगरि उन्हनि खे चांस मिली थो वञे ऐं को बि ॿार असांजो हिकिड़ो सिलेक्ट थो थी वञे त इहो फ़ाइदो उन ॿारनि खे आहे न। इहे उहे माण्हू वेहण वारा इहो त नथा सोचनि त हीअ ॿार कहिड़े फैमिली खां बिलोंग था कनि। हू इंतिहाई ग़रीब फैमिली खां बिलोंग कंदा आहिनि, हुननि खे अचण वञण जा किराया तक न हूंदा आहिनि। हू असां उन्हनि खे वठी वेंदा आहियूं, हुननि खे वठी वञी करे असां उन्हनि खे उहा शइ परफॉर्म कराईंदा आहियूं, उन्हनि खे जेको बि हिसाबु किताबु उन्हनि जो डेली वग़ैरह थींदी आहे उहो उन्हनि खे ॾींदा आहियूं। त जेके माण्हू वेठल आहिनि वॾियुनि वॾियुनि पोस्टुनि ते, उहे कॾहिं लही करे अची उन्हनि ग़रीबनि जे घर वञी था ॾिसनि, उन्हनि खां पुछी था ॾिसनि त तव्हां स्पोर्ट्स सां एतिरो प्यारु कयो था त छा तव्हांजा पेरेंट्स, तव्हांजी फैमिली तव्हांखे केतिरो सपोर्ट थी करे। सही कंटिन्यू कयूं था। मरियम हिकिड़ी ब्रेक जो इशारो पियो थिए, हिकिड़ी पाण ब्रेक वठी वठूं। नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे जारी था रखूं, पाण मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ।
नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे उतां ई अॻिते था वधायूं जिते पाण छॾियोसीं। जी मरियम, वक़्फ़े खां पहिरियों पाण ॻाल्हि पई कईसीं तव्हांजे झेड़नि ऐं तकरारनि जी। स्पोर्ट्स ऑर्गेनाइज़रनि सां त तव्हांजा झेड़ा हलनि था। सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि बि कुझु सीनियर दोस्त आहिनि, अकरम अंसारी साहिबु ऐं ॿियो आहे मुख़्तियार भट्टी साहिबु, उन्हनि सां बि भट्टी साहिबा, उन्हनि सां बि तव्हांजा तकरार जेके आहिनि सो हलनि था। उते भला छा ॻाल्हि आहे? उते बि उहे रांदीगरनि खे अॻिते नथा वधणु ॾियनि छा? न, तकरार जी ॻाल्हि न आहे, वरी उहा ई ॻाल्हि थी अची वञे, को ज़मीननि जो को प्लाटनि जो बि तकरार थियो? न न, हू मोस्ट सीनियर आहिनि असांखां। चवण सवली सिंधीअ में त असां हुननि जे हथनि जा ॿार आहियूं। 1993 खां जंहिं टाइम में उहे पढ़ंदा हुआ सिंध यूनिवर्सिटी में, उन टाइम में असां स्पोर्ट्स सिखंदा हुआसीं। त अॼु अगरि उन्हनि जे बराबरि अची करे बीठा आहियूं ऐं कई अहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि जेके असां करायूं था पिया, जंहिंमें हुननि खे एतिराज़ थो थिए पियो ऐं माण्हू चवनि था त बाबा ही नवां माण्हू केरु आहिनि, तव्हां स्पोर्ट्स जा माण्हू, त इहे ॻाल्हियूं में बि कंहिं जॻह ते उन्हनि खे सुठियूं लॻंदियूं हुजनि या कंहिं जॻह ते सुठियूं न लॻंदियूं हुजनि। मुंहिंजो कंहिंसां कोई तकरार कोन्हे, मां स्पोर्ट्स लवर आहियां हमेशह। ही ॻाल्हियूं त मथे ताईं वयूं न? हाँ, बिल्कुलु मथे ताईं वयूं हुयूं। उन हवाले सां वयूं छो त मां फोकल पर्सन सिंध स्पोर्ट बोर्ड जे हिकिड़ी असाइनमेंट खई हुई, जंहिं ते हू सम्झनि पिया त मां सिंध स्पोर्ट बोर्ड में जॉब पई कयां। पर अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। मां फ्री ऑफ कास्ट हिकिड़े माना ट्रेनिंग आहे जेके ॿारनि खे असां ॾियूं पिया असाइनमेंट्स खणूं पिया। माण्हुनि जे ज़हन में इहो आहे त असां सिंध स्पोर्ट बोर्ड खां पैसा पिया वठूं। वो तो हिन वक्त ताईं भी कम कयो पिया? बिल्कुल फ्री ऑफ कास्ट, असांजी काई सैलरी कोन्हे। असां स्पोर्ट्स मिनिस्ट्री मां फ्री बिल्कुल कम पिया कयूं। असां हिकिड़ो सुठो मैसेज पिया ॾियणु चाहियूं पंहिंजे सिंधी ॿारनि खे, सिंधी औरतुनि खे, सिंधी छोकिरियुनि खे ऐं सिंधी कम्युनिटी खे। सही। अच्छा, उन में हिन तकरार जो आख़िर अंत छा थियो? कोई अंत कोन्हे हिन जो, कोई तकरार आहे ई कोन। इहे अंदर जो हिकिड़ो तहसुब ऐं जेलसपनो आहे जेको माण्हुनि जे दिलनि मां नथो निकिरी सघे। उन्हनि मां, तव्हां मां? न, मूं मां बिल्कुल भी ना है, कंहिं मां भी ना है। इहा मां हिकिड़ी ॻाल्हि थी कयां त जेको इंसान जंहिंजे ज़हन में दिलि में अगरि उन लाइ नफ़रत, हिकिड़ी नफ़रत थींदी आहे, तव्हां ॿार खे दड़को ॾेई छॾियो, उस्ताद जेको हूंदो आहे न उहो ॿार खे दड़को ॾींदो आहे। दड़के खां छिड़ब खां पोइ वरी उन खां ॻाल्हि विसरी वेंदी आहे। पर असां वटि इहो सिस्टम कोन्हे। हाणे अगरि असां कंहिंसां साड़ था कयूं न त उनजी ज़ातियात ते था हलिया वञूं। त असांखे हुनजी ज़ातियात ते ॻाल्हाइणो आहे, हुनजे कैरियर जे बारे में ॻाल्हाइणो आहे। जेतिरो असां का वस पुॼी सघे थो असां हिनखे तबाह कयूं। असां में हाणे इहो अची वियो आहे ऐं इहा शइ त अलाह सां ई ख़तमु करे सघे थो, इंसान जे वस जी ॻाल्हि न आहे। माना त तकरार अञा हलंदड़ आहे? हा, बिल्कुलु हले थो पियो। कंहिं जॻह ते हले थो, कंहिं जॻह ते नथो हले पियो। पर मुंहिंजी तरफ़ सां कोई बि तकरार कोन्हे। मुंहिंजा मोहसिन आहिनि, वॾा आहिनि, ॿाहिरि आहिनि ऐं मां हमेशह हुननि जी इज़त कंदी आहियां, कंदी रहंदमि। ऐं मूंखां हुननि खे हिकिड़ो सुठो ई मैसेज वेंदो। बाक़ी मूंखे हुननि कम करण खां इलाही जॻहियुनि ते रोकियो वियो आहे। बसि एतिरो ई मां चई सघां थी। सबबु छा आहे? सबबु त हाणे ॾिसो न, मां तव्हां चओ था पिया त ही प्रोफेशनल हिकिड़ी जेलसी आहे, छो त असां जूनियर आहियूं, हू सीनियर आहिनि ऐं जॾहिं सीनियरनि खां पाण अॻिते था वञूं त उन्हनि खां उहा शइ बर्दाश्त नथी थिए। पोइ बजाए हिन जे जहिड़नि ऐं तकरारनि जे हू बि कम में अॻिते निकिरी अचनि, कम में कंहिंखे बि जेकॾहिं तव्हां पोइ धिके था वञो, इहा त बहितर ॻाल्हि आहे। बाक़ी हू रुगो साज़िशुनि में छो? उहो त हाणे अलाह साईं हुननि जी मत, जंहिं इंसान जी मत अलाह साईं खसे छॾींदो आहे त पोइ हुनखे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। हाणे जॾहिं अलाह साईं हुननि खे वरी उन रस्ते ते, हाणे मुंहिंजी त इहा दुआ आहे त अलाह ताला अहिड़नि माण्हुनि खे, अहिड़ा जेके स्पोर्ट्स खे तबाह करण वारा माण्हू आहिनि, मां कंहिंजो नालो नथी खणां, स्पोर्ट्स में अहिड़ा काफ़ी सारा माण्हू आहिनि जेके पंहिंजी पर्सनली जेलसी में अची करे स्पोर्ट्स तबाह करण जे कढ लॻा पिया आहिनि। कई अहिड़ा पेरेंट्स आहिनि जेके ॾिसनि था त हीअ स्पोर्ट्स जा माण्हू पाण में विढ़ाया पिया आहिनि, असां पंहिंजूं नियाणियूं, धीअरूं, ॿार पुट कीअं छॾियूं? त महिरबानी करे मुंहिंजी इहा उन सभिनी खे रिक्वेस्ट आहे त तव्हां पंहिंजा झगड़ा, पंहिंजूं शयूं, इख़्तिलाफ़ात ख़तमु करे हिकिड़ो सुठो मैसेज खणी अचो, हिकिड़ो दुनिया ॾे सुठो मैसेज खणी वञो, ताकी तव्हां मां माण्हू मुतासिर थी करे पंहिंजे ॿारनि खे छॾनि, पंहिंजी फैमिली खे अॻिते वधाइनि। इवन स्पोर्ट्स ई न, कहिड़ी बि फील्ड में, तालीम जे कहिड़े बि शोबे में पंहिंजे ॿारनि खे कढनि। तव्हांजे अच्छा इहो तव्हां ॿुधाइणु नथा चाहियो, इक़रार करणु नथा चाहियो त प्लाटनि ते या ज़मीन ते बि कब्ज़ो कयो वियो? न, प्लाटनि ऐं ज़मीन कोशिशि कई वई न, प्लाटनि ऐं ज़मीन ते कब्ज़े जी ॻाल्हि न आहे। प्लॉटनि ऐं जेके स्पोर्ट्स जा असांजा ग्राउंड आहिनि या जेके असांजा स्पोर्ट्स जा जेके असांजा एकेडमीज़ आहिनि, उन्हनि एकेडमी जी हू असां खां पे कंदा आहिनि, चार्ज वठंदा आहिनि। हू सम्झंदा आहिनि त हीअ असांखे सिंध स्पोर्ट बोर्ड या असांखे ॼामशोरो जो जेको DC साहिबु आहे या जेके सिंध यूनिवर्सिटी जो VC साहिबु आहिनि या जेके बि असांजा हाई लेवल ते माण्हू वेठल आहिनि, हू शायदि असांखे करोड़नि ऐं लखनि रुपयनि में असांखे बजट था ॾियनि, जेके
असां पिया खाऊं ऐं असां उन्हनि खे ॾियूं नथा त जॾहिं असां उन्हनि खे के एक्टिविटी कराइण जे बारे में चवंदा आहियूं त असां हीअ एक्टिविटी कराइण था चाहियूं 6 रीजन मां असां माण्हू घुराए असां हिते का शइ था कराइण चाहियूं त पहिरियां चवंदा आहिनि बाबा हिन जा पैसा ॾियो असांखे किरायो ॾियो जेके शयूं एतिरनि सालनि खां तबाह थियूं थियनि पियूं उन्हनि जो माना ॿेड़ो ग़रक़ थो थिए पियो तव्हां अंदाज़ो हणो 8-9 करोड़ अॼु जा 8-9 करोड़नि जूं जेके असां वटि इक्विपमेंट्स आहिनि उहे तबाह था थियनि पिया उहे ईअं तबाह थी वञनि अगरि इन ते को कमु थो थिए त उन्हनि जा पैसा था वठनि अच्छा त इहो माना हिकिड़ो ट्रेंड आहे ऐं उहो हिन जॻह ते न आहे काफ़ी सारी जॻहियुनि ते आहे उहो जामशोरो में ई न आहे इवन तव्हां हर फोकल पर्सन सां ॻाल्हायो हर स्पोर्ट्स जे माण्हुनि सां ॻाल्हायो हू इहे सिस्टम हले थो पियो अच्छा इहो सिस्टम ईअं हले गैर मुल्की रांदीगर तव्हां घुराया पाकिस्तान में ख़ासि तौर सिंध में हा असां जेको आहे मां त न सिंध स्पोर्ट बोर्ड जेको आहे उहो असांखे 1997 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेके आहिनि उन्हनि बोस्निया मां 2 ट्रेनर घुरायूं हुयूं जे अची करे पाकिस्तान जे ॿारनि खे मुख़्तलिफ़ इवेंट्स वग़ैरह जिम्नास्टिक जा सेखारिया हुया ट्रेनिंग्स ॾिनी हुई पंजाब में ऐं सिंध में उन खां पोइ हर साल पंजाब में ईंदा रहंदा हुया माण्हू जिम्नास्टिक जे हवाले सां इंटरनेशनल लेवल ते अची करे ही असांखे ट्रेनिंग ॾेई वेंदा हुया पर उन जे बारे में असांखे ख़बर न पवंदी हुई जॾहिं मूंखे ख़बर पई जॾहिं एज़ अ फोकल पर्सन मां हिन असाइनमेंट ते कमु कयो त असांजो स्पोर्ट्स मिनिस्टर सरदार मोहम्मद बख्श महर ख़ान उन्हनि खे असां हिकिड़ो प्रपोज़ल ॾिनो हुननि खे ॾाढो वणियो उन्हनि चयो सुठी ॻाल्हि आहे ऐं मां चाहियां थो त असांजे जेके नंढा ॿार आहिनि जेके ग्रोइंग एज वारा आहिनि उन्हनि खे तव्हां बिल्कुलु जिम्नास्टिक सेखारियो ऐं हुननि खे ब्रीफ कयो त ही अगरि असां वटि ट्रेनर अची वियो कतर मां त तव्हां असां वटि पाकिस्तान में 20 सालनि खां पोइ सिंध में को ॿाहिरि मुल्क मां माण्हू अची करे असांखे ट्रेनिंग ॾेई वेंदो इहो असांजे लाइ हिकिड़ी माना वॾी अचीवमेंट आहे पोइ हुननि उन्हनि खे रिस्पॉन्स कयो ऐं जेके बि उन्हनि जी हा बिल्कुलु मां ट्रेनिंग करण वई हुयमि 2015 में ट्रेनिंग करे मोटी आयमि पोइ जेको आहे 2016 में 17 में इन्हनि खे असां 2016 में असां उन्हनि खे प्रपोज़ल मोकिलियो हुननि चयो मां अचण लाइ तयारु आहियां ऐं उन्हनि में जंहिंमें उन्हनि जी TADA वग़ैरह उनजो ट्रैवल जो उनजो पर लेक्चर जे हिसाब सां जेके बि पैसा थिया उहे असांजो स्पोर्ट्स मिनिस्ट्री उन्हनि खे ॾिना अच्छा भला इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे सचियूं सचियूं ॻाल्हियूं कयूं था पाण खरियूं खरियूं ऐं सिधियूं सिधियूं ॻाल्हियूं था कयूं पिया हरूं भरूं घणो थियो हल्का हथ बि रख बिजनि सभु कुझु कजे भला हीअ जॾहिं कतर मां ट्रेनर आयो पियो उन्हनि ॾींहंनि में सखर में प्रेस कॉन्फ्रेंस करणी हुई स्पोर्ट्स मिनिस्टर सरदार मोहम्मद बख्श ख़ान महर खे उन ॾींहुं तव्हांखे उते वञण खां रोकियो वियो त सॼो सारो क्रेडिट जेको आहे मरियम कीरियो खणी वेंदी स्पोर्ट्स मिनिस्ट्री सां बि तव्हां विड़िया वेठा आहियो इन ॻाल्हि में केतिरी न ईअं बिल्कुलु बि कोन्हे छो त हिकिड़ी वॾी माना मां सम्झां पई त पाकिस्तान में सिंध में 20 सालनि खां पोइ हिकिड़ो इंटरनेशनल लेवल जो माण्हू अचे पियो ऐं उहो इलाही ख़ौफ़ज़दा हुयो छो त हर कंहिंजे ज़हन में हो त बाबा ही मुल्क हीअं हुआ या अहिड़ियूं कई ॻाल्हियूं त हू बार बार मूंखां इहो ई पियो पुछे असांजी फेडरेशन जेके असांजा माण्हू आहिनि जेके असांजा कोचिस आहिनि त छा इहो सिक्योर आहे सेफ आहे हर शइ माना मां सही आहियां बिल्कुलु को मसइलो त न आहे त सिर्फ़ु उनजे असां उनखे प्रोटोकॉल ॾियण जे लाइ असां उनखे सेफ्टी ॾियण जे लाइ इहो मुंहिंजी ड्यूटी हुई इहा ऐं मूंखे रोकियो कोन वियो हुयो मूंखां पहिरियां मुंहिंजो उस्तादु आहे जंहिं जॻह ते प्रेस कॉन्फ्रेंस में मुंहिंजे उस्ताद खे वञणु खपे मां पंहिंजो नालो कटे ऐं उन जॻह ते माना मां इन शइ खे माना पई एग्री कयां त मुंहिंजो उस्तादु माना मुंहिंजो वालिद साहिबु इहो केतिरो सच आहे इहो 100% सच आहे छो त मुंहिंजो जेको टीचर आहे सर मुस्तक़ीम अंसारी उहो मुंहिंजो उस्तादु आहे इन में पहिरियां मूंखे वञिणो हुयो पर मूं चयो त मां अगरि वेंदमि त हेॾा पोयां कमु मूंखे ई करिणो आहे पोयां सॼे जामशोरो में तव्हां अंदाज़ो कयो असां 6 रीजन मां 30 माण्हू घुराया हुया हर रीजन मां असां 5-5 माना 2 गर्ल्स हुयूं 2 बॉइज़ हुयूं 2 बॉइज़ हुया ऐं हिकिड़ो असां सां हुननि सां मैनेजर ऐं कोच हुयो त टोटल असां वटि माण्हू पिया थियनि 30 खां 35 जे हिसाब किताब सां पर जॾहिं असां वटि रजिस्ट्री थी वई उन राति में तव्हां यकीन कंदव असां